द कोटा मुख्तसर असल में छा आहे त जेके डिप्टी कमिश्नर आहिनि त पढ़िया लिखियल पर आहिनि कमदार हाउसनि जा कमदारी करणु ऐं सियासी माण्हुनि जे चवण ते उन्हनि माण्हुनि खे माना हिते डिसेबिलिटी में बि जेको असां में सिंध में वॾो अलमियो इहो आहे त जेके डी सी पढ़िया लिखिया त आहिनि पर उन्हनि जो रिमोट कंट्रोल जेको आहे उहो सियासतदाननि जे हथ में आहे। उन करे हे ॾिसो था त मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट खां कशमोर कंदकोट जेकमाबाद सिंध जूं जेके बि डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन में उन्हनि माण्हुनि खे ऑफर ऑर्डर था मिलनि जेके हुननि जे हाउस जा दरबारी आहिनि। हाणे हे वीचारा दरबारी न हूंदा, दरबार हाल में वञी उते हुननि जी दरबारी न कंदा हूंदा, ख़ुशामद न कंदा हूंदा या सियासी नारो न हणंदा हूंदा। उन करे ऐं असांखे का ख़बर पई आहे त ही जेके डिसेबल आहिनि डिप्टी कमिश्नर पाण सिंध जे अंदरि डिसेबिलिटी उन्हनि माण्हुनि खे था ॾियनि जेके पाण ख़ुदि डिसेबल न आहिनि। उन्हनि जा हिकिड़ा फेक ऑर्डर मनपसंद मज़ूरनि बजाए सजन माण्हुनि ऐं असांखे किथां क्लियू मिलियो आहे त उन्हनि माण्हुनि सियासी हाउसनि जे माण्हुनि खे डिसेबिलिटी सर्टिफिकेट ठाराए ॾेई जेके डिसेबल न आहिनि अची कोर्ट में हानरबल अदालतुनि में अहिड़ी रिपोर्ट्स था पेश कनि त साईं असां डिसेबल जी कोटा भरे छॾी आहे। माना अदालत सां बि कूड़, अदालत सां बि जी बिल्कुलु वकील साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हिननि जेके आहिनि सो सजन माण्हुनि जा डिसेबल फेक सर्टिफिकेट ठाहे मुख़्तलिफ़ हाउसिस के जेके आहिनि सो उहे ॾिना पिया वञनि। असां सां डिप्टी कमिश्नर सखर बि जेको आहे सो मौजूदु आहे। अच्छा सर अॼु डिसेबल जे हवाले सां लॻल हुयो इशू, अदालत तरफ़ां अॻु बि ऑर्डर ॾिनो वियो तो हिन अदालत वारी दरख़्वास्त बि अॼु छा ऑर्डर थियो अदालत जो? अॼु इहो ई हुयो त जेके बि ज़िला हुया सिंध जा सभिनी जेको आहे पंहिंजी कंप्लाइंस जमा कराई ऐं कोर्ट उन सभिनी खे ॾिठो ऐं जिन जिन डिस्ट्रिक्ट्स जेके आहिनि सॼी कंप्लाइंस करे चुकी हुई उनखे ॾिसी करे कोर्ट इहो ऑर्डर कयो आहे त हिन वक़्तु केस जेको आहे उहो डिस्पोज ऑफ थो कयो वञे ऐं बाक़ी जेकॾहिं ॿिए के एप्लीकेशनूं आहिनि जेके बि रिमेनिंग जेके कोर्ट में आया आहिनि या ॿिए आहिनि उन सभिनी खे जेको आहे कंसर्न जेको डिस्ट्रिक्ट्स में उन्हनि मोकिलियूं आहिनि त जॾहिं बि वेकेंसी अराइज़ थिए जॾहिं बि का सीट ख़ाली थिए त पोइ उन तरीक़े सां कानूनी तरीक़े सां उन्हनि खे अपॉइंट कंदासीं। अच्छा सर सुप्रीम कोर्ट में जेका लिस्ट जमा कराई वई आहे आदाद शुमार अंग अखर जमा कराया विया हुया सभई जेके आहिनि सर्टिफाइड ई कोर्ट में जमा थिया आहिनि कोर्ट उनखे ॾिसी करे ई उनखे डिस्पोज ऑफ कयो। अच्छा सखर ज़िले में केतिरा आहिनि अटकल मज़ूर या उन जूं ख़ाली सीटूं? टोटल असां वटि 80 हुयूं ऐं 80 मां ई 80 जेके अपॉइंट थी विया उहे थी विया आहिनि, रिपोर्ट जमा थी वई 2023 में अपॉइंट थी विया हुआ 67 ऐं 13 जेके हाणे थिया हुया। महिरबानी ऐं त सखर ज़िले में जेके आहिनि सो 80 हुयूं जॻहि ख़ाली ऐं 80 बि जेके आहिनि सो 2023 में जेके आहिनि सो भर्ती कया विया। उनखां पोइ हिते जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ॿिया बि जेके आहिनि सो मज़ूर आहिनि। हीअ नियाणी आहे जेका मज़ूर आहे मोरो खां आई आहे ऐं असीं उन सां केतिरा साल गुज़री विया आहिनि। अदालत में बि दरख़्वास्त ॾिनी आहे। हा अॼु ॾिनी आहे अॼु। अवां इहो ज़िलो नौशरो फिरोज़? हा ज़िलो नौशरो फिरोज़। छा था चवनि नौकिरीअ लाइ? आसरा पिया ॾियनि बाक़ी ॾियनि त कोन था। अवां किथां वठी आया आहियो? मोरे खां। नौकिरी छो नथी मिले? बसि माज़ूरी कोटा यतीमा पीमा नौकिरियूं त आहिनि उहो सीटूं त ख़ाली आहिनि ॾियनि छो नथा? बसि ॾियणु चाहिनि उन सरकार खे खपे न हुनखे ॾियणु चाहिनि। हे सिंध जी नियाणी आहे मज़ूर आहे पढ़ियल लिखियल थी सघे असांखे ख़ुदि खे शर्म थो अचे अहिड़े बाला ऑफिसर सियासत ऑफिसरनि लाइ छा चऊं जेके नियाणियूं आहिनि मज़ूर आहिनि पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि जे हक़नि ते बि धाड़ा था लॻनि फेक डिसेबल सर्टिफिकेट ठाहे सियासी हाउसिस जे माण्हुनि खे वोटनि जे लाइ जेके आहिनि सो नौकिरियूं ॾियनि पिया। असां सां ॿियो दोस्त बि आहे, छा नालो आहे? सर मुमताज़ अली गांगरो सर मुमताज़ अली गांगरो नौशहरे खां सर आयो आहियां। हा जी सर मां नौशहरे खां जी सर नज़रअंदाज कयो असांखे तंहिंजे करे असांखे साईं सिंध हुकूमत खे अपील आहे त ओरिजिनल जेके डिसेबल माण्हू आहिनि उन्हनि खे ऑर्डर ॾेई उन्हनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। जी सर महिरबानी। अच्छा अवां किथां आया आहियो? असां खैरपुर में रह सघूं। छा नालो आहे? मोहम्मद उस्मान। छा मसइलो आहे? माज़ूर आहियां, माज़ूर दिसंबर आहे, माज़ूर मैट्रिक पास आहे, जिस्मानी माज़ूर आहियां। छो नथा ॾियनि? नथा ॾियनि वञी वञी थकिजी पिया आहियूं वज़ी आलनि ते हिन सासी पार्टी वारनि कंहिं ऑर्डर न ॾिनो असांखे कोई पैसा घुरंदा आहियो? पैसा कान घुरनि ॾियनि छो नथा या ॿिया भरे छॾियो? ॿिया भरे छॾिया अथनि असांखे थकिजी इंटरव्यू कराए कराए डी सी बि डेली था इंटरव्यू कराइनि बार बार ॾियनि ऑर्डर कान था। 3 ॿारनि शादी